अॼु असांजी मंज़िल हुई टंडो अल्लाहयार खां अटकल 8 किलोमीटर अॻिते टंडो आदम रोड ते दरगाह शेख मूसा आहिंदाणी वेझो हिकु तारीख़ी बाग़ जंहिंखे अबुल जो कोट या अबुल जो दड़ो जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। अबुल जो दड़ो घुमण खां पहिरीं दरगाह शेख मूसा आहिंदाणी जी हाज़िरी भरीसीं। शेख मूसा आहिंदाणी मुतालिक़ तोहफ़तुल किराम में अचे थो त ही बुज़ुर्ग सुल्तान अलाउद्दीन खलजी जे दौर में दहली खां सिंध जे तरफ़ आयो। चवनि था त पाण हज़रत गौस पाक मुल्तानी रहमतुल्लाह अलैहि जा ख़ासि मुरीद हुआ ऐं उन्हनि खेनि सिंध जे तरफ़ मोकिलियो। इहा रिवायत पिणु मिले थी त उन दौर में हिन इलाइक़े खे गाजीपुर सॾियो वेंदो हो ऐं हज़रत गौस पाक मुल्तानी रहमतुल्लाह अलैहि खेनि गाजीपुर जे गुल जे लक़ब सां नवाज़े हिन इलाइक़े ॾांहुं मोकिलियो। चवनि था त उन दौर में अबुल नाले हिकु ज़ालिम बादशाह हुकूमत कंदो हो जंहिंजे ज़ुल्मनि खां हर को तंग हो। माण्हू उन ज़ालिम बादशाह खां घणो डिॼंदा हुआ। पोइ शेख मूसा आहिंदाणी रहमतुल्लाह अलैहि जी कोशिशनि सां उन ज़ालिम बादशाह जे ज़ुल्मनि जो ख़ात्मो थियो। शेख मूसा आहिंदाणी जी मज़ार जे ॿाहिरां क़ब्रिस्तान में हाजी जोगी जी मज़ार सादे नमूने जी ठहियल आहे। चवनि था त हाजी जोगी सुल्तान अलाउद्दीन जे ख़ासि माण्हुनि मंझां हो, पर शेख मूसा आहिंदाणी जी मुहबत में साणसि गॾिजी सिंध जे तरफ़ आयो ऐं हिते ई रही पियो। शेख मूसा आहिंदाणी जी मज़ार ते हाज़िरी भरे असां अॻिते पंहिंजी मंज़िल अबुल जे दड़े ते पहुतासीं। पुराणे दौर में ही केतिरी एरादी ते पखड़ियल हो, उन मुतालिक़ कुझु चई नथो सघिजे, पर मौजूदा वक़्त में ही लॻभॻि 4-5 एकड़नि ते मुश्तमिल आहे। पुराणे वक़्त में ही हिकु वॾी अहमियत वारो शहर हो। हिन खे गाजीपुर ऐं शाहगढ़ पिणु सॾियो वेंदो हो। तरखानी दौर में शाह कासिम ख़ान ज़मा जो हेडक्वार्टर हो, जंहिं हिते वॾो क़िलो तइमीर करायो हो, जंहिंखे शाहगढ़ जो क़िलो सॾियो वेंदो हो, जंहिं ते अकबर बादशाह जी फ़ौजिन पिणु घेरो कयो हो। ख़ान ज़मा खां पोइ ही क़िलो संदसि फ़र्ज़ंद मीर अबुल कासिम सुल्तान जे कब्ज़े हेठि आयो, जंहिंजे ज़ुल्मनि जा दास्तान पिणु मशहूरु आहिनि। अक्सर तारीख़दान अबुल जे कोट जो अबुल मीर अबुल कासिम सुल्तान खे ई लिखनि था, पर सिंध जे मायानाज़ तारीख़दान क़िबला साईं आसी
अब्दुल वाहिद हकड़ो साहब लिखनि था त ही शहर अबुल सुमरो बादशाह ॿधायो हो, जो संदुस नाले ते अबुल जो कोट सॾिबो हो। हिकु ॿिए मशहूर तारीख़दान साईं फ़तह मोहम्मद थेबो मुताबिक़ हिते खेसि फ़ेरोज़ शाही दौर जा टामे जा सिक्का मिलिया आहिनि, जेकी इन ॻाल्हि जो सबूत आहिनि त ही तुग़लक दौर या उन खां बि अॻु जो आबाद हो। हिन शहर जी तबाही मुतालिक़ बि मुख़्तलिफ़ दास्तान आहिनि। हिकु इहा त कंहिं ॿाहिरें हमले जी सूरत में तबाह थियो, जॾहिं त मशहूर तारीख़दान ऐं अदीब क़िबला साईं ख़लील खोसो मुताबिक़ ही मियाँ ग़ुलाम शाह कलोड़े जे दौर में वीरान थी तबाह थियो, जो हिन सांगरे दरिया जो पाणी बंदि करे छॾियो हो। हाणे ही कॾहिं खां आबाद हो ऐं कहिड़े सबब करे तबाह थियो, उन मुतालिक़ सही ऐं बहितर मालूमात त तारीख़ जा आलिम ई ॾेई सघनि था। मौजूदा वक़्त में ही हिकु तबाह दड़े जी सूरत में आहे। ही दड़ो लॻभॻि 15 फुट ऊचो आहे। भगल टुटल थांव ठिका, सिरनि जा टुकड़ा, रांदीगनि जा टुकड़ा जिते किथे टिड़ियल पखड़ियल नज़र अचनि था। दड़ो पासनि खां ऊचो ऐं विच खां झको आहे। दड़े जे पासे खां मुशाहिदो करण सां चौधारी ॾिनल कोट जी वॾनि थुल्हनि भितियुनि जा आसार पिणु नज़र अचनि था। हिन दड़े जे चौधारी हाणे ॿनियूं पुखिजी चुकियूं आहिनि। पासे खां रोड आहे। दड़े जे हेठि हिकु ॻोठ पिणु आबाद आहे। जंहिंजे ॻोठाणनि हिन दड़े सां चङी जुठ कई आहे, जो हितां सिरूं ऐं मिटी कढंदा रहनि था, जंहिं करे हिन क़दीम आसार खे घणो नुक़सान पहुची रहियो आहे। ऐं हिते जे मक़ामी ॻोठाणनि हिन दड़े सां ॿी जुठ इहा बि कई आहे, जो हिते अची ग़लाज़त कनि था ऐं पंहिंजी ग़लाज़त सां हिन दड़े खे भरे छॾियो अथनि, जो हिते विज़िट लाइ ईंदड़नि लाइ परेशानी जो बाइस बणिजे थो। हिन दड़े जी खोटाई न थी सघी आहे। जेकॾहिं हिन जी हिकु बहितर खोटाई थिए त हूंद हिकु वॾी तारीख़ निकिरी ज़ाहिर थी पवंदी। ही दड़ो टंडो अल्लाहयार ज़िले जो हिकु अहम तारीख़ी माॻ आहे। जेकॾहिं हिन माॻ खे हिकु बहितर संभाल हेठि रखियो वञे, हिकु वॾो तारीख़ी सरमायो ईंदड़ नसल लाइ बचाए सघिबो।